अस्सलाम वालेकुम नाज़रीन, असीं हिन वक़्तु मौजूदु आहियूं पहलवान टेडी शीरी सां गॾु। जीअं त तव्हांखे ख़बर आहे त सिंध में तक़रीबन काफ़ी अरसे खां वठी लॉकडाउन आहे, जंहिं सबबु मेला मलाकड़ा बंदि आहिनि ऐं उन ई जे करे जेके मेलनि में रोज़ी करण वारा मल पहलवान आहिनि या जेके पुरत आहिनि उहे हींअर बेरोज़गारी जो शिकार थी विया आहिनि। सो अहिड़ो ई असांजो पहलवान असां सां टेडी शीरी गॾु आहे जेको पिणु मुतासिर थियो आहे। सो पहलवान टेडी शीरी हींअर तमामु ॾुखियो वक़्तु पियो गुज़ारे, अॼु असां सां मौजूदु आहे। अचो त हिन सां थोरो गुफ़्तगू कयूं। व्यूअर्स, असां पहलवान टेडी शीरी खे तकलीफ़ कोन था ॾियूं ऐं असां ई गुफ़्तगू कयूं था त पहलवान टेडी शीरी जो चवणु आहे त सिंध हुकूमत लॉकडाउन हिकु दफ़ो न पर तक़रीबन हींअर चौथी जेका आहे कोरोना जी लहर हले पई थी। अॼु हिन दफ़े चोथों दफ़ो जेको आहे सो लॉकडाउन थियो आहे ऐं असांजा जेके मेला मलाकड़ा आहिनि उहे उपट बंदि आहिनि, तंहिंजे करे असां बेरोज़गारी जो शिकार आहियूं। सो हिन महिल ताईं असांजी कंहिं बि सार कोन लधी आहे। असीं हुकूमत खे अपील कंदासीं त असांजे लाइ असांखे वज़ीफ़ो ॾिनो वञे या असांजी सार संभाल कई वञे। त नाज़रीन, इहो हुयो पहलवान टेडी शीरी जूं ॻाल्हियूं। सो असीं सिंध हुकूमत खे अपील कंदासीं त पहलवान टेडी शीरी ऐं अहिड़नि केतिरनि ई मल पहलवाननि खे उन्हनि जी सार संभाल लही वञे ऐं उन्हनि खे वज़ीफ़ो ॾिनो वञे। महिरबानी।